इलाही सारा माण्हू तव्हांजे मौसीक़ी जे हवाले सां, मौसीक़ी जी ॼाण जे हवाले सां लिखनि पिया, पर हाणे तव्हां जेको टीवी ते एॾो प्रोड्यूसर रहियो त उन में तव्हां सां गॾु तमामु हिकिड़ी प्यारी असांजी जेका आहे सा अदाकारा आहे, एक्टर हुई गज़ल सिद्दीक़। माशाअल्लाह माशाअल्लाह जे तव्हां उन बि कुझु सारोणियूं वंडियूं आहिनि तव्हां सां गॾु कमु करण जूं, त मां चाहींदसि त असांजे दोस्तनि साथियुनि खे बि ॿुधायूं, तव्हांखे बि ॾेखारियूं। जी 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 बिस्मिल्लाह 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 बिस्मिल्लाह। जी अस्सलाम वालेकुम बेदल साहब, काफ़ी सुठो टाइम मूं गुज़ारियो आहे PTV ते पंहिंजो शुरू जा जेका जॾहिं मां एंटर थी वियसि PTV में, त शुरू जा ड्रामा जॾहिं पहिरियों ड्रामो सुल्तान आपी जो मूं कयो हुयो ऐं उन खां फ़ौरन पोइ जेको मूं ॿियो ड्रामो कयो मूं तव्हांजो ई कयो हुयो। ऐं मूंखे यादि आहे त ओॾी महिल त मूंखे ख़बर ई कोन हुई त TV ते कहिड़ा प्रोड्यूसर आहिनि या उन्हनि सां कमु करण में मां कंफर्टेबल फील कंदी हुअसि या न, पर मां सुल्तान आपी खां बि मशवरो कयो तव्हां सां ड्रामो करण खां पहिरीं, त उन बि तव्हांजे बारे में इलाही सुठो ॻाल्हायो हुयो। ऐं पोइ जॾहिं मूंखे एक्सपीरियंस थियो तव्हां सां कमु करण जो, त वाकई में मूंखे तॾहिं अहसासु थियो त तव्हां जेतिरा सुठा डायरेक्टर प्रोड्यूसर आहियो एतिरा ई सुठा तव्हां इंसान बि आहियो। ऐं इहो मूंखे बाद में ख़बर पई त तव्हां शाइर एतिरा सुठा प्रोग्रेसिव शाइर बि आहियो ऐं सिंगर बि आहियो। ऐं इनफैक्ट तव्हांजा जेका वायूं तव्हां शेख हयाज़ी जॾहिं ॻायूं हुयूं, उन खां पोइ मूंखे इहो शौक़ु पैदा थियो त मां शेख हयाज़ी पढ़ां, छो जो आई वॉज नॉट एक्सपोज टू जेको सिंधी लिटरेचर आहे, मां कोन पढ़ियो हो एतिरो। त उन खां पोइ जेको आहे मूंखे सुठो लॻियो तव्हांजा मज़ीद मूं सॉन्ग्स वग़ैरह ॿुधा त तव्हां त बाक़ी ॾाढा सुठा सिंगर बि आहियो ऐं ॾाढा फैमिली ओरिएंटेड बेदल साहब माण्हू आहिनि, छो जो बेदल साहब सां कमु करे मूं ॾाढो कंफर्टेबल फील कयो। सेट ते अदी बीना बि ईंदी हुई, बेदल साहब जा ॿार बि ईंदा हुया, त इलाही सुठो मज़ो ईंदो हुयो कमु करण में। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त सेकेंड ड्रामो ई मुंहिंजो तव्हां सां हुयो, शायदि समुंड जी सरहदियूं सीरियल मूं कई हुई या इन जे विच में मूं हिकिड़ो सोलो प्ले कयो। मूंखे इहो काफ़ी पुरानी ॻाल्हियूं आहिनि त रिकॉल कयां पई, पर हिकिड़ी ॻाल्हि मां मज़ेदार पंहिंजे जेका बि ॿुधंदड़ आहिनि उन सां शेयर कयां त बेदल साहब शायदि तव्हांखे बि यादि हूंदी त तव्हां जॾहिं बि मतिलबु मां जॾहिं ईंदी हुयसि रिहर्सल ते, त उन खां पोइ जीअं रिहर्सल ख़तमु थींदी हुई त चांहि जो दौरु शुरू थींदो हुयो। ऐं छो जो मां चांहि न पींदी हुयसि त मां जीअं रिहर्सल ख़तमु थींदी हुई त उथी बीहंदी हुयसि। मां चवंदी हुयसि बेदल साहब हाणे मां वञा थी घर, छो जो मुंहिंजी कुझु लिमिटेशन्स हूंदी हुयूं, मुंहिंजे घर में बि सर्टन टाइम जी इजाज़त हूंदी त रिहर्सल खां फ़ौरन पोइ घर अचिणो आहे, त मूंखे उहा ई फ़िक्र हूंदी त मां घर वञा। त बेदल साहब चवंदो त बाबा 2 मिंट बीहो, ईअं सफ़ा रिहर्सल ख़तमु थी उथी बीहो था, 2 मिंट बीहो। त मां फ़ौरन परेशान थी वेंदी हुअसि त मूंखे छो पिया चवनि 2 मिंट वेहण लाइ, त मां चवंदी हुअसि छो, त हर ॻाल्हि ते जेको आहे मां एतिरी क्यूरियस हूंदी हुअसि न, मूंखे फ़िक्र थींदी हुई त मां केरु मूंखे चवे पियो बीहण लाइ त छो वियां। त बेदल साहब जेको मुंहिंजी चिड़ ठाहे छॾी हुई हिकिड़ी, त गज़ल जेका का बि ॻाल्हि गज़ल खे चओ त फ़ौरन पहिरीं पुछंदी छो। त नंढी ॻाल्हियूं आहिनि, जॾहिं सोचींदी आहियां त ॾाढी खिल ईंदी आहे। पर बहरहाल तव्हां सां इलाही सुठो मूं टाइम गुज़ारियो ऐं इलाही मज़ो आयो ऐं तव्हां खां मूं इलाही कुझु सिखियो। तव्हां मुंहिंजी जेको एक्सेंट जेका डिफरेंट डायलेक्ट्स में माण्हू सिंधी ॻाल्हाईंदो आहे, त मुंहिंजी जेकी सिंधी जो स्टाइल हुयो उहो कराची लाड़ ठटे वारो टच हुयो। त ऐं जेका स्क्रिप्ट्स हूंदा हुया उहो किताबी थोरी लैंग्वेज हूंदी हुई, त उन में तव्हां मूंखे इलाही हेल्प कई, तव्हां मूंखे इलाही करेक्ट कयो, इलाही ग्रूम कयो, सेखारियो। सो थैंक यू सो मच, गॉड ब्लेस यू। जी अदा हिनखे असांजे सिंधी ड्रामनि जी असांजी छा चइजे त बेताज बादशाह रही आहे ऐं तमामु घणी, हा तमामु वॾी यानी ईअं सम्झो त ग़ज़ाल रफ़ीक खां पोइ बीना खां पोइ जेकॾहिं सुठी पढ़ियल लिखियल ख़ूबसूरत अदब वारी ऐं निहायत फरमाबरदार जेकॾहिं आर्टिस्ट रही त इहा पंहिंजे टाइम ते अचणु, पंहिंजे टाइम ते वञणु, इहा गज़ल आहे। गज़ल खे सलाम हुजे। ऐं गज़ल असांजे इन ड्रामनि में मुंहिंजे ख़्याल में गज़ल जो पहिरियों सीरियल जेको रुञ हो, जेको केयर शौकत लिखियो हो, ऐं समुंड जी सरहदूं बि कयूं, इन तमामु सुठा ड्रामा कया। ऐं इन में वाकई ईअं छो वारी जेका हिनजी आदत हूंदी, पोइ हिकिड़े भेरे छा थियो त मूं हुनखे चयो त बाबा हितां तव्हां हीअं मूव करे अचिजो, हिन जाइ तां हिते अची तव्हां वेहिजो। अच्छा, शफ़ी मोहम्मद शाह सां हुनजो इहो ड्रामो हो, सम्झोतो टाइप जेको ड्रामो हो, त उन में इहो ॾेखारिणो हो त जेको मर्द आहे उहो वॾी उमिरि जो आहे, छोकिरी का नंढी उमिरि जो आहे, उमिरि जी आहे। अच्छा, उन में हिनखे मां चवां त बाबा तव्हां हितां खां अची तव्हां हिते अचिजो, त मूंखे चवंदी छो?
मूं चयो बाबा त मूव आहे, मूव करे तव्हां हिते ईंदो त हिते अचण खां पोइ माना मां शफ़ी मान खे सम्झायां त मां वरी हली ॾेखारियां त उहो हिते अची बीहंदो, वरी पोइ मूंखे ॾिसी चवंदी छो, उन जी कहिड़ी आदत थी वई छो। अच्छा ड्रामो जॾहिं ख़तमु थी वियो त पूरो कयोसीं त शफ़ी मोहम्मद शाह मरहूम मूंखे चवे साईं तव्हां हिकिड़ा न जेके आहियो तव्हां औरतुनि खे ॾिसी तव्हांजे दिमाग़ में कुझु ॻाल्हियूं ॿियूं थी अची वञनि, उहो हर जेको पहिरियों मूव जेको आहे उहो तव्हां हुनखे ॾिनो आहे, मां हेॾो वॾो आर्टिस्ट आहियां, मूंखे तव्हां वरी हुनजे पोयां मूव ॾिनो आहे, उहो वञी अॻियां थी बीहे त मां वञी पुठियां थो बीहांसि। मूं चयो तोखे सम्झ में नथी अचे, किरदार निगारीअ में मूंखे ज़हन में आहे त उहा नंढी छोकिरी आहे, उहा अॻिते थी वञणु चाहे, तोखे छॾे वञणु थी चाहे, तूं वॾी उमिरि जो आहे, उनजे करे तोखे हुनजे पुठियां वञिणो आहे, हिकिड़ी शफ़ीक मर्द जी हैसियत में। त जॾहिं ड्रामो पूरो थी वियो, जॾहिं असां आनेर ॾिठोसीं हुते जवारिस्कार में गॾिजी ॾिठोसीं त हुनजी आदत हूंदी मुछनि में हथु विझंदो, ईअं मथे ते ईअं हथु रखंदो, यार तूं वाह जो प्रोड्यूसर आहे, वाक़ई मूंखे महसूसु थियो त ईअं कमु ईअं थींदो आहे। तो इन गज़ल खे शाबत आहे, ॾाढी कोऑपरेट कंदी, ॾाढी कोऑपरेट कंदी।